गोसपुर मां दिलबर भयो जी रिपोर्ट मुताबिक जुंगड़ थाने जे इलाइक़े मां अगवा थी वियल मुगविन जी बाज़ियाबी लाइ ॻोठ जीअन जागीराणी में ऑपरेशन कयो वियो, जंहिं में फायरिंग दौरान 4 धाड़ियल मारजण जॾहिं त 3 जे ज़ख़्मी हुजण जी पुलिस दावा कई आहे। ओॾां इलाइक़े में पुलिस ऑपरेशन जारी आहे। टंडो गुलाम हैदर मां अमीर अली लाशारी जी रिपोर्ट मुताबिक ॻोठ अली अकबर चांग जी रहवासिन औरत 40 साला पठानी ज़ाल जुमन मेंघवाड़ घर अंदर फाहो खाई ज़िंदगी जो ॾींहों उझाए छॾियो। फौतण औरत जे मुड़स जुमन मेंघवाड़ ॿुधायो त घरवारी खे का बि घरेलू परेशानी न हुई। मिलियल ॼाण मूजिब औरत घरेलू परेशानियुनि खां तंग थी ज़िंदगी जो ॾींहों उझाए छॾियो आहे। सॻियूं मां नज़ीर लक जी रिपोर्ट मुताबिक अदालती हुकुम तहत हददख़लियूं हटाइण जो सिलसिलो जारी आहे। एसडीओ इरिगेशन इशरत भट्ट जी निगरानी में खरल माइनर मथां गैर कानूनी अदावतुनि हटाइण जो अमल जारी आहे, जंहिं दौरान केतिरियूं गैर कानूनी अदावतूं डाहे पट कयूं वयूं। रानीपुर मां गुलशन अली शेख जी रिपोर्ट मुताबिक टाउन कमेटी रानीपुर जे कचन मुलाजमन रिटायर्ड पेंशनर्स जी पेंशन जा पैसा न मिलण समेत तनख़्वाहुनि जी अदम अदायगी ख़िलाफ़ मुलाजमन टाउन कमेटी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई। हुननि मुतालबो कयो त पेंशन जा पैसा ऐं तनख़्वाहूं अदा करे घरनि में पयल फाका कशी वारी सूरतहाल खे ख़त्म कयो वञे। भिरिया सिटी मोटरवे पुलिस के कायम थींदे 23 साल मुकम्मल थियण ते भिरिया सिटी ऑफिस में केक काटे तकरीब मुनक़िद कई वई। रोड ते हलंदड़ गाॾियुनि में मौजूद ड्राइवरनि मुसाफ़िरनि समेत शहरियुनि पारां मोटरवे पुलिस ते गुलनि जी वर्खापुण कई वई। मोटरवे पुलिस जी 23 सालगिरह जे मौक़े ते मोटरवे ऑफिस में शानदार प्रोग्राम रखियो वियो, जंहिं में मोटरवे पुलिस जे एडमिन अजीब अली, इंस्पेक्टर अब्दुल रशीद सहतो ऐं ॿियनि शिरकत करे केक काटियो। बडानी मां सदरुद्दीन भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक ॻोठ दायम सोलंगी में जवाबदारनि फायरिंग करे 40 साला लियाकत अली सोलंगी खे क़त्ल करे छॾियो। मयाणी पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो, जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो हो। सेवण मां निज़ामुद्दीन गंभीर जी रिपोर्ट मुताबिक सेवण में पानी खोट खिलाफ एसयूपी ज़िले जामशोरे जे सदर दरियाखान लगारी जी सदारत हेठ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिं में मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त जमायतनि सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि शिरकत कई। इन मौक़े ते फ़ैसिलो कयो वियो त पानी खोट खिलाफ भरपूर तहरीक हलाई वेंदी।